घोसपुर बरसां कच्चे जे ॻोठ राणो खान जागीराणी में हरण जे शिकार आयल रोजान मज़ारी ॻोठ जो रवासी रोज़ी मज़ारी पंहिंजे ई साथियुनि जी गोली लॻण सबबि फौत थी वियो। मिलियल ॼाण मूजिबि कश्मीर जे इलाइक़े ॻोठ रोजान मज़ारी रवासी 40 वरनि जो रोज़ी मज़ारी राति देर सां हरण जे शिकार लाइ संगतियुनि सां कच्चे में आयो त संदसि भरिसां करणु आयो, जंहिंखे मारण लाइ साम्हूं वेठल ॿिए साथी फायर कयो, पर हरण ओचितो टपो ॾेई निकिरी वियो ऐं शिकारी रोज़ी खान मज़ारी पंहिंजे ई साथी जी गोलियुनि जो शिकार थी वियो। अहिड़े वाक़े बाद संदसि साथी फौती शिकारी जो लाश अॼु सुबुह जो खणाए संदसि अबाणे ॻोठ रवाना थी विया, जॾहिं त हद जी पुलिस वाक़े खां बेइल्म रही ऐं का बि कार्रवाई अमल में न अची सघी। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।